अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां तव्हांजो मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच इबरत टीवी जी आलमी कप 2023 जे हवाले सां स्पेशल ट्रांसमिशन में तव्हांखे भलीकार चवां थो। अॼु आलमी कप जे हवाले सां ॻाल्हि करियूं त अॼु न्यूज़ीलैंड ऐं बांग्लादेश जो मुक़ाबिलो आहे। बांग्लादेश ऐं न्यूज़ीलैंड जूं टीमूं हिन इवेंट में अॻु बि मैच खेॾे चुकियूं आहिनि। जेकॾहिं बांग्लादेश जो ज़िक्र कयूं त बांग्लादेश इन इवेंट में 2 मैचूं खेॾे चुकी आहे। पहिरें मैच में हुन अफ़गानिस्तान खे शिकस्त ॾिनी, जॾहिं ॿी मैच में हुनखे इंग्लैंड जे हथां शिकस्त मिली। वरी जेकॾहिं न्यूज़ीलैंड जो ज़िक्र कयूं त न्यूज़ीलैंड इवेंट जे इफ़्तिताई मैच में दिफ़ाई चैंपियन इंग्लैंड खे शिकस्त ॾिनी हुई। हिननि ॿिन्ही टीमनि जो जेकॾहिं कंपैरिज़न कयो वञे त न्यूज़ीलैंड जी टीम ॿिन्ही पंहिंजे मैचनि में जेके पंहिंजो पहिरें मैच में इंग्लैंड जे ख़िलाफ़ु बॉलिंग ऐं बैटिंग जो बहितरीन हिकिड़ी कारकर्दगी पेश कई हुई। वरी जेकॾहिं बांग्लादेश जी ॻाल्हि कयूं त बांग्लादेश पंहिंजे पहिरें मैच में अफ़गानिस्तान खे हिकु मखसूस टोटल ते महदूद करण बैदि बैटिंग सुठी कई, पर जेकॾहिं वरी ॿिए मैच जी ॻाल्हि कयूं इंग्लैंड जे ख़िलाफ़ु बांग्लादेश 364 रन्सूं हुननि खे ठाहिण ॾिनूं ऐं जवाब में पंहिंजी पूरी टीम सिर्फ़ु 227 रन्सनि ते ऑल आउट थी हुई। मतिलबु त बांग्लादेश जी बॉलिंग त मज़बूत आहे, पर उनजी बैटिंग में काफ़ी झोल आहिनि जेके टीम खे नुक़सानु ॾेई सघनि था। अॼोकी मैच में बांग्लादेश जो जेको मुख्य हथियार हुजणु घुरिजे उहो उनजो स्पिन अटैक आहे, जंहिंमें मेहदी आहे, शकीबुल हसन आहे ऐं ॿिया बि स्पिनर्स आहिनि जेके सुठी बॉलिंग करे रहिया आहिनि, जिन अफ़गानिस्तान खे हिकु मखसूस टोटल ते महदूद कयो हो। पर इन ॿी तरफ़ जेकॾहिं न्यूज़ीलैंड जी ॻाल्हि कयूं त न्यूज़ीलैंड बहितर परफॉर्म कंदी पई अचे ऐं न्यूज़ीलैंड हिकु मज़बूत हरीफ़ आहे। ॿिनि वर्ल्ड कप्स जी फाइनलिस्ट रही आहे ऐं हींअर बि उन्हनि जो कॉम्बिनेशन तमामु मज़बूत आहे। कप्तान केन विलियमसन जी अदम मौजूदगी में बि टॉम लेथम जी कप्तानी में टीम बहितर परफॉर्म कंदी पई अचे ऐं हींअर टॉप 4 लाइ फेवरेट बि करार ॾिनी पई वञे। सो अॼोके मैच में बांग्लादेश जे बॉलरनि सां गॾु बैटिंग जो वॾो इम्तिहान हूंदो त उहो किवी बॉलिंग अटैक जे साम्हूं केतिरो वॾो स्कोर कनि था, जेकॾहिं उन्हनि जे अॻियां वॾो स्कोर अचे थो उनखे कहिड़ी रीति हासिलु कनि था। सो अचो त मैच खे इंजॉय कयूं, ॾिसूं त बांग्लादेश जे हिसे में कामयाबी अचे थी या कीवीज़ हिकु भेरो ॿीहर कामयाबु थियनि था। तेसिताईं पंहिंजे मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।